इस्लाम कोर्ट में ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले पारां 6 ॾींहं बि ओपीडीज़ जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते पीएमए जे अॻवाननि डॉक्टर अब्दुल सत्तार लंजो, डॉक्टर सिकंदर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त रिस्क अलाउंस, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस, टाइम स्केल, हिफ़ाज़ती किट्स, सिहत जे मुलाज़िमनि लाइ अलॻि आइसोलेशन वार्ड, कॉन्ट्रैक्ट नर्सिंग खे पको करण समेत ॿिया जाइज़ मुतालबा तस्लीम करे मुलाज़िमनि मां मायूसी ऐं बेचैनी ख़त्म कई वञे। हेल्थ अलायंस सूबा सिंध जे तरफ़ सॾ खां अॼु इस्लाम कोर्ट जो स्टाफ जेको डॉक्टर्स, पैरामेडिक्स ऐं नर्सिस सभु स्टाफ जेको आहे सो असीं ओपीडी जो बाइकाट करे हिते प्रेस क्लब ते अची गॾिजा आहियूं। असांजो इहो एहतियाज तक़रीबन 6 ॾींहंनि खां हली रहियो आहे, पर सिंध सरकार उन्हनि ते कंहिं बि नोटिस न आहे वरितो। उन्हनि चयो त डॉक्टर तोड़े ॿियो अमलो हिन वबा में पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदे पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾेई रहिया आहिनि। उन्हनि खे शहादत जो दर्जो ॾेई खेनि मराहतूं ॾिनियूं वञनि। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त संदन जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk